वण ऐं ॿूटा धरती जी सूंह आहिनि। वण काइनात में ख़ुशहाली सरसब्ज़ी जो ॾेखाव ॾियनि था। वणनि ऐं ॿूटनि जे करे आलूदगी ऐं ग़लाज़तूं ख़तमु थियनि थियूं। धरती जे फितरी हुस्न में जिते वण ऐं ॿूटा हूंदा उते पखी पखण ऐं जानवर जी हयात जे नसुल जो ज़िंदा हुजण बि हिकु हिसो आहे। अहिड़े हिकु फितरी हुस्न सां प्यारु कंदड़ सांगड़ ज़िले जे पुठिते पियल इलाइक़े तलके खिपुरो जे ॻोठु सैयद अब्दुल्ला शाह जो मक़ामी ज़मींदार सैयद अब्दुल्ला शाह कुदरती हुस्न ऐं माहौल खे गदिलाइण खां बचाइण लाइ पंहिंजी राशगाह खे यादगार पॉइंट जो नालो ॾेई हिकु बहितरीनु तफ़री मर्कज़ जोड़ियो आहे, जंहिंमें दाख़िल थींदे ई केतिरनि क़िस्मनि जे गुलनि जी हुबकार दिलि खे बाग़ बहार कयो छॾे। ॾाढो राहत करार अचे थो। अहिड़ी के ॿी शइ में कोन्हे, असली नेचुरल शइ आहे। अॼुकल्ह बनावट आहे, रुगो धोखो आहे, किथे बि सच्चाई कोन्हे। हिननि में जो असलियत मोहबत जेका आहे कि माण्हू पाण चाहींदो त हीअ बि चाहींदा ऑटोमेटिक, हीअ बि मूंखे छिकीनि था त असांखे अचु असां मां ख़ुशबू हासिलु कर, असांखे हथु लॻाए तोखे असीं फ़ाइदो ॾियूं, तूं असां वटि हिकिड़ो क़दम खणी ईंदासीं तौरु ॿ क़दम खणी ईंदासीं। मूंखे त ईअं ई मूंसां ॻाल्हाईंदा आहिनि, आउं त ईअं महसूसु कंदो आहियां। ऐं हर कंहिंखे ईअं करणु खपे, हिन मां फ़ाइदो वठणु खपे। जेको कमु हुकूमत ऐं इदारनि खे करणु घुरिजे उहे कमु अहसास जहिड़ी सोच रखंदड़ फितरी हुस्न सां मुहबत कंदड़ हिकु इंसानु पंहिंजे लॻा जोश ऐं जज़्बे सां रोज़ अलुल फजुर जो उथी पखी पखण खे दाणो वणनि जी सार संभाल करे पाणी ॾियण हिन जी तबियत में शुमारु थी वियो आहे। संदसि नंढड़े बाग़ीचे में गुलाब जे गुल समेत केतिरनि ई क़िस्मनि जा गुल ॿूटियूं मेवात जा वण ऐं नंढड़े बाग़ीचे खे चोतरफ़ कोनो जे वणनि जो कोट ॾिनल आहे। हीअ जेका अनमोल शयूं आहिनि, कुदरती नायाब शयूं आहिनि, हीअ शहरनि में अहिड़ियूं तमामु घटि हूंदियूं आहिनि। ऐं उते जेको आहे सो इहो माहौल बि कोन मिलंदो आहे शहर में। तव्हां ॾिठो हूंदो ॿाराणी में तनाई ख़ामोशी, राति जो हिन खां वधीक डबल ट्रिपल मज़ो ईंदो आहे। तो इन करे आउं त चवां थो त आउं त घर हैदराबाद आहे, पर मूंखे त हिते वधीक करार ईंदो आहे। तो ॾाढो मज़ो आहे, ॾाढो मुतमिन आहियां, ॾाढो ख़ुशि आहियां। अलाह करे सभु कंहिंखे अहिड़ियूं राहतूं मौला ॾे नसीब करे, असांजी इहा ई दुआ आहे। वणनि सां मौसमूं बदिलजनि थियूं ऐं बारिशूं बि वधीक पवनि थियूं। उन करे वधि खां वधि वण ऐं ॿूटा पोखणु घुरिजनि। सैयद अब्दुल्ला शाह 65 सालनि जी उमिरि में हूंदे वणनि ऐं गुलनि खे मासूम ॿार जीअं पालना करे निपाए वॾो करे थो। वणनि ऐं ॿूटनि गुलनि ते पखियुनि जूं मिठियूं ॿोलियूं ॿुधण लाइ मिलनि थियूं त उते पोपटनि जी उॾाम बि थिए थी। नंढड़े बाग़ीचे खे सरसब्ज़ी सूंह बख़्शे थी त उते राति जो रंगीन लाइटिंग तफ़री लाइ ईंदड़नि जा मन बि मोयो विझे थी। मुंहिंजो साईं नारेल सां ॾाढो प्यारु आहे। मूं बादशाह खे अर्ज़ु कया त मूंखे नारेल आणे ॾे, रुॻो नारेल पियां पियो। वरी ॿूटा जेके आहिनि इहे बि आणे ॾे। मोतियो आहे, गुलाब आहे, चंबेली आहे, राति जी राणी आहे। इहे जान हिन में वॾो सवाबु आहे, दर्जो थो मिले। भला छा में को वेहे थो, सवाबु आहे। पखी अचनि था, अहिड़े अहिड़े ख़्यालातनि जा, पोइ बादशाह जा ख़्याल आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत ऐं इदारनि खे घुरिजे त अहिड़नि तफ़री मर्कज़नि खे हथी वठाइण सां गॾोगॾु मुल्क मां माहौलियाती आलूदगी ख़तमु करण लाइ ज़राअत, बाग़, पाणी ऐं पखियुनि जे नसुलनि खे वधाइण लाइ कोशिशूं वठणु घुरिजनि। तूं जे वधी वण थी, ॿूटे जहिड़ा ॿार, पन पखेड़ी तार, धरती कयां छांवरो। कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंभर, आवाज़ TV सां गॾु। गुल पोखियल आहिनि, मोती जा गुल, गुलाब जा गुल आहिनि, अहिड़ा अंग्रेज़ी गुल बि आहिनि असां वटि। नारेल बि पोखियल आहे असां वटि। हिते असां वटि अहिड़ा अहिड़े क़िस्म जा ॿूटा सुहिणा पोखियल आहिनि जेके सियारे में ख़ुशबू कंदा आहिनि। उहे राति जी राणी आहे, हिकिड़ो अहिड़ो ॿूटो आहे जेको ख़ुशबू ॾींदो आहे हथु लॻाईंदे उन खे। अहिड़ा अहिड़ा सुठा फस्ट क्लास ॿूटा पोखियल आहिनि। अमरूद असां वटि पोखियल आहिनि, ॾाढ़ूं आहे जंहिंमें, चकूं आहिनि, जैतून, लीमा पोखियल आहिनि असां वटि। सुबुह शाम ॾिबो आहे? सुबुह सुबुह जो पाणी फ़िलहालु ॾींदा आहियूं। जे ॾाढियूं गर्मियूं थियूं त शाम सुबुह पाणी ॾियणो थो पए। जी।